हज़रत गौसे आज़म महबूब सुबहानी सैयदना अब्दुल कादिर जीलानी रहमतुल्लाह अलैह जे वालिद माजिद हज़रत सैयद मूसा के जंगी दोस्त सॾण जो सबबु जंगी दोस्त इन जे करे सॾियो वेंदो हो जो पाण रियाज़तुनि मुजाहिदनि ज़िकिर अज़कार ऐं विर्द ऐं वज़ीफ़नि पढ़ण सां गॾु नेकीअ जो हुकुम कंदा अमुरु कंदा ऐं बुराईअ खां रोकींदा। इन ॻाल्हि जे लाइ जेकॾहिं खेनि केॾी बि क़ुर्बानी ॾियणी पवंदी हुई त ॾियण जे लाइ तयारु हूंदा हुआ। हिकु भेरे पाण जामे मस्जिद ॾे वेंदे ॾिठऊं त उन वक़्त जे हाकिम बादशाह जा मुलाज़िम ऐं नौकर शराब जा मट मथे ते खयूं थे विया। पाण उन्हनि जा उहे मट भञी छॾियऊं। नौकरनि खे त ज़रूरत न हुई जो हज़रत साहिब खे कुझु चई सघनि, पर इहा दांह हाकिम जी दरबार में वञी पहुचायऊं ऐं हाकिम खे हज़रत साहिब जे ख़िलाफ़ु भड़कायऊं। हाकिम हज़रत सैयद मूसा रहमतुल्लाह अलैह खे पंहिंजी दरबार में घुरायो ऐं सख़्तु लफ़्ज़नि में धमकी ॾींदे चयो, अवां केरु आहियो जो अवां मुंहिंजे नौकरनि जा महिनत नौकरनि जी ज़ाया करे छॾी। हज़रत साहिब फरमायो, मां मुहतसिब हिसाब संभाले वठंदड़ आहियां ऐं मूं पंहिंजे मनसब ऐं मर्तबे जे फ़र्ज़ खे अदा कयो आहे। हाकिम चयो, अवां खे मुहतसिब कंहिं मुक़ररु कयो आहे? हज़रत साहिब फरमायो, उन अहकमल हाकिमीन जंहिं तोखे बि हुकूमत अता फ़रमाई। इन नूरानी ऐं असराइतनि लफ़्ज़नि ॿुधण सां हाकिम जी दिलि ते तमामु घणो असरु पियो ऐं कंधु हेठि करे ज़ारो क़तार रोइणु लॻो। रोईंदे रोईंदे अर्ज़ु कयई त क़िबला, अवां मूंखे नेकीअ जो हुकुम करियो आहे ऐं बुराईअ खां रोकियो आहे, पर अवां शराब जा मट छो भञी छॾिया? हज़रत साहिब फरमायो त तुंहिंजी हालति ते रहम कंदे ऐं तोखे ज़िलत ऐं ख़्वारी खां बचाइण लाइ हाकिम ते उन ख़ुलूस वारी गुफ़्तगू जो ज़बरदस्त असरु पियो। सो अदब सां अर्ज़ु कयई त हज़रत, अवां हिन खां पोइ मुंहिंजे तरफ़ां बि मुहतसिब आहियो। हज़रत साहिब फरमायो त जॾहिं मां अल्लाह ताला जे तरफ़ां मुहतसिब आहियां त मूंखे तुंहिंजे तरफ़ां मुक़ररु थियण जी का बि ज़रूरत न आहे। उन वक़्त खां वठी खेनि जंगी दोस्त सॾण लॻा ऐं संदसि इहो लक़ब मशहूरु थी वियो। पाण अल्लाह ताला जे शान जलालियत जा मज़हर हुआ, ख़ासि मर्तबे ऐं मनसब जा मालिक ऐं साहिब ऐं आला दर्जनि ते फ़ाइज़ हुआ। जेकॾहिं को बि खेनि तकलीफ़ ॾींदो त कुदरत तरफ़ां उनखे जल्द सज़ा मिली वेंदी हुई। सुभान अल्लाह।